सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणीअ जी सख़्त खोट सबब हारी ऐं आबादगार परेशान बणिजी विया आहिनि। पाणी खोट सबब पोखी न थियण करे खेनि वॾे नुक़सान जो ख़दशो पिणु आहे। ख़ासि तौर पुछड़ी वारनि इलाइक़नि में त पाणीअ जी सख़्त खोट हुजे थी, जंहिं सबब फसलुनि खे वॾो नुक़सान पहुचे थो। पाणी खोट ख़िलाफ़ आबादगार ऐं हारी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतिजाज बि रिकॉर्ड कराइनि था, पर पाणी खोट ख़तमु नथी थिए। टाली भरिसां सब नबी सिरवाह जे डिवीज़न कुनरी मां निकिरंदड़ सांवरी शाख जी पुछड़ी में पाणीअ जी सख़्त खोट आहे, जंहिं सबब आबादगार सख़्त परेशान बणियल आहिनि। जन आपाशी आमले ख़िलाफ़ एहतिजाज पिणु कयो। सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे आबादगारनि जो चवणु हो त सांवरी शाख जी पुछड़ी में पाणी 3 खां 4 डेसिमल हले थो, जंहिं सबब 8% बि आबादी नथी थिए। पानी कोने असीं कुंडरी सब डिवीज़न जी रामोर टेल ते बीठल आहियूं। असां पाण टेल जा आबादगार आहियूं। असांखे पाणी जेको आहे 3 खां 4 डेसिमल ॾिनो वञे थो। मथे जेके वाटर कोर्स आहिनि उन्हनि ते पाइप लॻनि था, उनखां पोइ उन्हनि जी चोरी आहे। एरिगेशन अमलो बेदर्दी सां हथरादू खोट करे असांखे मुआशी तौर तबाह कयो पियो वञे। असां डायरेक्टर नारा कैनाल, MD, वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म, उनखां सवाइ अदालत सगोरी खे अपील था करियूं त अॼु खुदि नोटिस वठी असांखे असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उनखे हल कयो वञे ऐं जांच पड़ताल कई वञे त पाणी जी आख़िर चोरी छा आहे। हिते जेको 60 या 70 एकड़ जो ज़मीनदार आहे, उन वटि 2 एकड़ जी आबादी आहे, जेको उहो बि कोन थी भरिजे। असां सभिनी जेके वसवारा आहिनि उनखां अपील था करियूं त बराए महिरबानी करे हिते असांखे पाणी ॾिनो वञे, असांखे मुआशी तरह तबाह कयो पियो वञे, इन तबाही खां असांखे बचायो वञे। तव्हां वटि केतिरो कलाक पाणी आहे ऐं ज़मीन केतिरी आबाद आहे? साईं, मूं वटि 23 कलाक पाणी आहे। 23 कलाक ते मुंहिंजी 2.5 एकड़ आबादी आहे। अञा हिकु बारी बि कोन भरी आहे। मूं सुबुह खां पाणी हलायो आहे। जी अक्सर करे पाणी केतिरो हले पियो? पाणी सर हिते हले थो 3 खां 4 डेसिमल। जी हाँ। एरिगेशन के शिकायतूं कयूं? एरिगेशन के असां अनवर सियाल साहब मिठड़ाऊ कैनाल के भी शिकायत कई, डायरेक्टर के भी असां जेको तो हिते व्हाट्सअप ज़रिए शिकायत कई आहे। ऐं दारोगो त आहे कोन, हिते ऑपरेटर आहे जेको शाख हलाए पियो, जेको इहो हिकिड़े क़िस्म जी अदालत तोहिन बि आहे। इन में इहो सम्झो वञे त बार बार अदालत नोटिस वठी चुकी आहे, पर उन ई माण्हू खे वरी बि इन शाख ते आंदो पियो वञे ऐं असांखे मुआशी तौर तबाह कयो पियो वञे। के अपील था करियूं डायरेक्टर साहब ऐं वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म खे त असांखे मुआशी तौर तबाह न कयो वञे। असांजी जेको बि पूरी आबादी आहे हिते बिल्कुलु सुकी ऐं तबाह थी चुकी आहे। 22 एकड़ बनी आहे, तंहिंमां असांजी 1.5 एकड़ बि नथी भरिजे, उहो बि सुकी तबाह थी वई आहे। टियों वारो असांजो वञे पियो। हिते मथे पाइप लॻनि था, वाटर टुटा पिया आहिनि ऐं उहो ऑफिसर अमलो आहे, उहो सभु सुस्तल आहे, निंड में आहे। पिछड़ी रमोर शाख जी आहे, बिल्कुलु तबाह थी चुकी आहे। पोयां वारो बि मुंहिंजो लॻो कोन। ऐं पोयां वारे बि दरोगे बेलदार खे, SDO खे फ़ोन करे करे थको आहियां। 28 कलाक मुंहिंजो वारो आहे, जंहिंमें मुंहिंजा 4.5 एकड़ बि पूरा कोन भराइणा आहिनि। इहो सामा पिया आहिनि। वञी ॾिसो, माल जो चारो बिल्कुलु सुकी वियो आहे। माल ईअं पिकायो पियो हलां ऐं पाणी बिल्कुलु कोन था ॾियनि। राति बि मूं फ़ोन कयो, SDO खे फ़ोन कयो ऐं दरोगे खे कयो। दरोगे चई, शकूर दरोगे चई, इहो ई आहे जेको पाणी आहे, पियो पियो, ना पियो त जेको दाहूं करो त भले करो। इहो दाहूं करे चुका। तव्हांजी ज़मीन केतिरी आहे? मुंहिंजी ज़मीन साईं, मुंहिंजी तक़रीबन पौणा 200 एकड़ आहे। पौणा 200 एकड़? हा, पौणा 200 एकड़ आहे, जंहिं ते आबादी आहे। पाणी मूं वटि बिल्कुलु निल आहे ऐं दरोगो बिल्कुलु वाज़े तौर चवे थो मूं वटि पाणी इहो ई आहे, पीए त पी। राति जो 3 इंच, ॾींहं जो 4 इंच पाणी इहो मूंखे मिले थो। पाणी पहिरीं ॻाल्हि त गेज आहे कोन मिले, उनखां पोइ पाणी शाख में अचण खां पोइ कुझु वाटर अहिड़ा जेके आहिनि जेके 4 डेसिमल, 3 डेसिमल, 2 डेसिमल रहतूं आहिनि, जेके असीं चोरी चवंदा आहियूं। डायरेक्टर साहिब खे असां अपील कंदासूं, अर्ज़ु कंदासूं, महिरबानी करे असांजे वाटर सेट कराए असांखे गेज ॾे ऐं STO ई न हलाए। STO में को हाल कोन्हे, सम्झे कुझु कोन्हो। STO राति आयो आहे, असांजे हुननि खे दाबा ॾेई वियो आहे, जेके उनखे चयो तव्हां ईअं न हलायो, पोइ हेड़ा आयो हिकिड़ो पाणी कोन मिले, ॿियो दाबा ॾे थो। टेल में सैकड़ो आबादी 20 सैकड़ो बि कोन हुई ऐं मुंहिंजी 450 ज़मीन आहे, 12 एकड़ आबादी, 48 कलाक पाणी आहे। असांखे पाणी गेज पूरो कोन थो मिले, पाणी असां वटि आहे ई कोन। असां वटि पाणी जी जेका सूरत हाल सां तमामु ख़राबु सूरत हाल आहे। हींअर सांवरी शाख में राति अनवर सियाल इंजीनियर साहब वारनि जेको विज़िट कयो, उन टाइम जेको पाणी हो सो 3.5 खां 4 डेसिमल हली रहियो ऐं हुननि असांखे यकीन ध्यानु ई कराए ॾिनो आहे राति ताईं पाणी तव्हांजो बहितर थी वेंदो। शाख जेका तव्हांजी सा 6 खां 7 डेसिमल ताईं असीं पुॼाईंदासीं, पर उहो कोन थियो। हिन टाइम बि पाणी जेको 5 डेसिमल हली रहियो आहे। हाणे मूं वटि 48 एकड़ ज़मीन आहे, जंहिंजो 21 कलाक पाणी आहे, उन मां 3 एकड़ ज़मीन आबाद थिए थी। हाणे 3 एकड़ बि जेकॾहिं 21 ॾींहंनि ते असां वटि पाणी अचे, 3 एकड़ बि असांजी बनी न भरिजे त इन खां मथे ॿियो कहिड़ो ज़ुल्म थी सघे थो।
द्वारा असांखे जेका माप आहे सा पाणी जो गेज पूरो ॾिनो वञे, माप पूरी ॾिनी वञे। घटि में घटि 1 फुट जी जेका माप आहे उहो असां वटि जेकॾहिं 7 डेसिमल 8 डेसिमल हले त माना गुज़ारे लाइक़ु त पाणी हुजे थो, पर उन ते मथे जेके वाटर कोर्स ठाहिया विया आहिनि उहो को बि वाटर कोर्स पंहिंजी माप ते न ठहियो आहे। सभु वाटर लथा पिया आहिनि, जेको पाणी मथां खां अचे थो उन वाटरनि में वञे थो हलियो। इन करे उन्हनि वाटरनि खे जेको त मथे कयो वञे, माप मुताबिक़ ठाहियो वञे त जीअं असां वटि घटि में घटि 7 खां 8 डेसिमल पाणी हली सघे। ज़रूरत इन अमल जी आहे त पुछड़ी वारनि इलाइक़नि मां पाणी खोट ख़तमु करण लाइ सिंध हुकूमत समेत लाॻापियल खाते खे संजीदगीअ सां क़दम खणणु घुर्जनि। सांवरी शाख जे आबादगारनि आबपाशी खाते ऐं डायरेक्टर नारा केनाल खां पाणी खोट जो नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।